बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान कोसो। नाज़रीन, सोशल मीडिया ते सरदार सलीम जान मज़ारी जी हिकु वीडियो वायरल थी आहे जंहिंमें हू कंहिं तक़रीब में झुमिर पिया कनि। आख़िर झुमिर करणु अहिड़ो कहिड़ो ॾोह आहे जो अची माण्हुनि हिकिड़ो ममण मचायो आहे। उन सां गॾु कश्मीर जे सियासी भोतारनि खे आख़िर अचानक कश्मीर 4 सालनि खां पोइ कश्मीर जी माण्हुनि जी सिक छो लॻी आहे ऐं हाणे उन्हनि खे दावतनि ते घुराए मच कचरनि ते घुराए उन्हनि जे लाइ सुठा सुठा ताम तयारु कया पिया वञनि। आख़िर इहो सॼो मामिलो आहे छा? इन सॼे मामले ते अॼु जे हिन व्लॉग में गुफ़्तगू कबी। जीअं मां चयो आहे त सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो आहे उहा वायरल थी आहे जंहिंमें अॻूणो जेको ज़िले नाज़िम आहिनि सरदार सलीम जान मज़ारी साहिबु, उहो कंहिं दावत में शरीक आहिनि ऐं उन दावत में महफ़िल मौसीक़ी सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल आहे। उन महफ़िल में हू डांस कंदे नज़र अचनि था। उहा सोशल मीडिया ते कल्ह खां वठी वीडियो वायरल थी आहे ऐं माण्हू उनखे अजीब अजीब रंग ॾेई करे, को चए थो त कश्मीर जा माण्हू बुख मरनि था ऐं हिननि खे डांस जी परवाह लॻी पई आहे, डांस कनि था, परवाह कोन्ह अथनि। को उनखे कहिड़ो रंग पियो ॾिए, को उनखे कहिड़ो रंग पियो ॾिए। ख़ासि तौरु जेके उनजा सियासी मुख़ालिफ़ आहिनि उहे उनखे अजीब अंदाज़ में सोशल मीडिया ते पेश करण जी कोशिशि कनि था। गुज़िरियल ॾींहुं मूंखे बि मुख़्तलिफ़ व्हाट्सअप तां इहे वीडियोज़ माण्हुनि शेयर कयूं ऐं उनखां अलावा माण्हुनि फ़ोन कॉल्स करे करे इहो ॿुधायो त हे वीडियो आई आहे, तव्हांजी नज़र मां गुज़री आहे या न गुज़री आहे। मां उन्हनि माण्हुनि जी ज़हनियत ते 2 मिंटनि लाइ सोचां बि पियो, हैरान बि थियां पियो ऐं दिलि में खिलां बि पियो, छाकाणि त माण्हुनि खे इहो लॻंदो हूंदो शायदि त असां जीअं मुंहिंजी को सरदार सलीम जान मज़ारी साहिब सां का ज़ाती दुश्मनी आहे। असां सहाफ़ियुनि जो कमु आहे सवाल करणु, असांजो कमु आहे उन्हनि जे सुठनि कमनि ते बि ॻाल्हाइणु, उन्हनि जे ग़लति कमनि ते बि ॻाल्हाइणु। ऐं असांजे माण्हुनि में इहो मीडिया वारो ख़ासि तौरु कश्मीर जे भोतारनि में इहो सहप न रही आहे, छाकाणि त कॾहिं हुननि अहिड़ा तलख़ सवाल न आहिनि ॿुधा, कॾहिं अहिड़ी तलख़ गुफ़्तगू हुननि नाहे ॿुधी। तंहिंजे करे जॾहिं असां उन्हनि खां सवाल कयूं था शायदि उन्हनि खे बुरो लॻो आहे ऐं हुननि बि इहो महसूसु करे वरितो आहे त असां सां कोई हिन जी का ज़ाती रंजिश आहे ऐं माण्हुनि बि इहो फील कयो आहे। तंहिं करे माण्हू उहा सोशल मीडिया जेको वीडियोज़ आहिनि उहो शेयर करे ऐं उकसाइण जी कंहिंखे कोशिशि कबी आहे, तव्हां हीअ ॾिसो, तव्हांजी नज़र में अपलोड कयो। मां उन वीडियो खे ॾिसण खां पोइ 2 मिंटनि लाइ पंहिंजे दिलि में इहो ख़्यालु सोचियुमि त भई इहो कहिड़ो अहिड़ो ॾोह जो कमु आहे जेको हुन कयो आहे। इहो सभु कमु जेके इन टाइप जी जेके दावतूं आहिनि उन्हनि में असां बि शरीक थियूं था। इन माशरे जो हर माण्हू उन दावतनि में शरीक थिए थो। उन सां गॾोगॾु हिकिड़ी महफ़िल मौसीक़ी जी तक़रीब आहे। अगरि हुन में हू बि इंसानु आहे, हुनजी ठीकु आहे, सियासतदान पब्लिक प्रॉपर्टी आहिनि, पर सियासतदान जी ज़ाती ज़िंदगी बि आहे, हुनजी हिकिड़ी ज़ाती ज़िंदगी आहे। अगरि हुनजी दिलि चए थी त भई मूंखे गानो को राग जी का महफ़िल आहे सुठी लॻे थी, या हुनजे कंहिं इतादी या कंहिं हुनजे सॼण कंहिं दोस्त जी का तक़रीब आहे, का शादी जी तक़रीब आहे, अगरि उथी करे हू डांस करे थो, हिन में ॾोह कहिड़ो आहे? ऐं सोशल मीडिया ते वठ वठां माण्हुनि हिकिड़ो ममण, जी मां चयो पहिरियां त ममण मचाए छॾियो आहे। असांजे माण्हुनि खे इहो ख़्यालु करणु घुरिजे त भई हर इंसान जी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे। क़ुर वाज़े जेको आहे लफ़्ज़नि में चए थो त भई मां इंसान खे आज़ादु पैदा कयो आहे, आज़ादु रहणु, आज़ादु जीअणु, आज़ादु सोचणु जो हुनखे हक़ु हासिलु आहे। हाणे अलाह पाक क़ुर में इहो जेको जॾहिं चए थो त पोइ असां तव्हां केरु थींदा आहियूं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते ईअं ठठोलियूं करण वारा? तंहिंजे करे जेके दोस्त इन वीडियो खे ग़लति एंगल में पेश कनि था उन्हनि खे इन खां गुरेज़ करणु घुरिजे, उनखां परहेज़ करणु घुरिजे, छाकाणि त हू हुननि जी ज़ाती ज़िंदगी आहे। कंहिं ज़ाती कंहिं तक़रीब में अगरि हुननि पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो आहे, उन पंहिंजी जेका हुननि जी दिलि चए पई, अगरि हुननि कुझु अहिड़ो कयो आहे त इहो को अहिड़ो ॾोह कोन्हे ऐं को अहिड़ो ऐब वारो कमु बि कोन्हे जेको हुननि कयो आहे ऐं माशरे जे कंहिं ॿिए माण्हू न कयो। असां सभु पंहिंजे मिटनि माइटनि जी शादियुनि ते ख़ासि तौर ते ऐं शादियुनि में झुमिरूं बि कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ दावतनि जॾहिं शरीक थींदा आहियूं त असां बि उथी करे इहे सॼा मामलात कंदा आहियूं त इहो को ऐब वारो कमु कोन्हे। तंहिंजे करे जेके दोस्त सियासी बुक्स जी बुनियादनि ते, ज़ाती दुश्मनी जी बुनियादनि ते, या जिनखे सरदार सलीम जान मज़ारी साहिबु नथो वणे, उन बिहाफ ते उन वीडियो खे इन एंगल में ॾियण जी कोशिशि न कनि। न मुंहिंजो नाहे ख़्यालु त उहो अगरि इन अंदाज़ में उन वीडियो खे पेश कंदा त को हुनजी सियासी साख उहो ख़राबु करे सघंदा या जेको आहे त हुननि खे को सियासी ढचको ॾेई सघंदा। इहो सिर्फ़ु पंहिंजी ज़हनियत जी जेको आहे त अकासी कनि था, उहो ॿुधाइनि था त असां कहिड़ी ज़हन जा माण्हू आहियूं। ॿियो पंहिंजो बुक्स ज़ाहिर करण जी कोशिशि कनि था। तंहिंजे करे उन्हनि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त हुननि सां इन वीडियोज़ सां हुनजी सिहत ते को असरु न पवंदो ऐं हुनजी जेका सियासी साख आहे उहा ख़राबु न थींदी। हिकु तरफ़ इहा ॻाल्हि आहे। उनखां गॾु मां जेको चयो, हाणे अचूं था हिकिड़े ॿिए एंगल तरफ़। हाणे असांजे माण्हुनि जो जेको यादाश्तनामो आहे उहो तमामु घणो कमज़ोर आहे। हाणे असांजे भोतारनि खे बि इहा ख़बर आहे त असांजे माण्हुनि जी जेका यादाश्त आहे उहा केतिरी आहे ऐं असांजे माण्हुनि जो मिज़ाज आख़िर छा आहे, असांजो माण्हू आख़िर चाहे छा थो। ऐं असांजे माण्हू जॾहिं माण्हुनि ते हुकूमत कनि था, माण्हुनि ते हुकुमरानी कनि था, कई सालनि खां वठी माण्हुनि जा हाकिम बणिया वेठा आहिनि, त सारी ॻाल्हि उहो माण्हुनि जे मिज़ाज खे, माण्हुनि जे ज़हनियत खे सम्झी विया आहिनि। तंहिंजे करे गुज़िरियल 4 सालनि में
मां माना पंहिंजे प्रैक्टिकली तजुर्बे मुताबिक़ ॿुधायां थो त हाजी अब्दुरूफ़ खोसो साहिबु MP आहिनि कश्मीर जा, उहे चङे भले माण्हू जी तकड़ में फ़ोन अटेंड न आहिनि कंदा, हाणे बि न आहिनि कंदा, पर इन खां पहिरियां बि फ़ोन अटेंड न कंदा हुया। ऐं तव्हां जॾहिं बि वेंदो त हुननि जे जेके आम जेके अगरि को पब्लिक अवामी को नुमाइंदो हूंदो आहे त उनजा जेका दरवाज़ा हूंदा आहिनि उहे माण्हुनि जे लाइ खुलियल हूंदा आहिनि। हिननि जा गेट बंदि, हिननि जा फ़ोन अटेंड थींदा कोन, हिननि जा मुलाज़िम तव्हांखे ॿुधाईंदा कोन। फ़ोन खणण जे अगरि मामले ते ॻाल्हि अचे त वरी एहसान रहमान मज़ारी जेको MN आहे उहो फ़ोन खणे पियो, पोइ माण्हू जा कमु करे पियो या न पियो करे, उहो वरी ॿियो मामिलो आहे। या उहो बंगले ते वेहे पियो पंहिंजे ते माण्हू जा मसइला हल करे पियो, उन ते हिकिड़ो ॿियो बहस आहे, उन ते बि ॻाल्हाए था वठूं। पर उहो हाजी अब्दुरूफ़ साहिब जी शुरूआति कयूं था त उहो 4 सालनि ताईं ईअं माना उन्हनि जो जेको आहे स्टाइल रहियो ॼण को रूपोश हुजनि, कंहिं केस में कंहिंमें घुरबल हुजनि ऐं फ़रियादी उनजे मथां कश्मीर जा माण्हू हुजनि, त तंहिंजे करे नज़र न ईंदा हुया। हाणे जॾहिं 4 साल जा अरसो गुज़री वियो, 4 सालनि खां पोइ हाणे आख़िरी साल शुरू थियो आहे, जेको आख़िरी साल चइबो आहे उहो चइबो आहे इलेक्शन जो साल आहे। तंहिंजे करे हुननि माण्हुनि जो जीअं मां पहिरियों चयो त ज़हन परखे वरितो आहे। असांजे माण्हुनि जी यादाश्त बि तमामु कमज़ोर आहे, पुराणियूं ॻाल्हियूं जल्दी विसारे वेहनि था, ऐं ख़ासि तौर हिकिड़ो भोतार खिली ॻाल्हाए वठे त सॼा सूर लही वेंदा आहिनि। ख़ासि तौर हिकिड़ो भोतार को नालो खणी छॾे त फलाणा साहिबु छा हाल आहे, 4 माण्हुनि में त माना अधो ख़ुशि थी वेंदो। ऐं हाणे त वरी मानी त वरी तमामु वॾी ॻाल्हि आहे, छो त मानी जिन माण्हू जो रिज़िक निमक आहे उहो तव्हां खाओ त थोरो अहसास बि पैदा थींदो आहे। तंहिंजे करे इन खां पहिरियां हिकिड़ी दावत सरदार सलीम जान साहिबु मज़ारी कई मच कचहरी जी पंहिंजे बंगले में, उते मुख़्तलिफ़ जेके बिरादरनि जा चङा मुड़ुस हुया उन्हनि खे घुराए करे उते जेको आहे त राति जी मानी खाराई वई। उनखां पोइ वरी सरदार हाजी अब्दुरूफ़ खोसो साहिबु इहा साॻी किरत जेका वारी वरी उन पंहिंजे बंगले ते हिकिड़ी दावत कई आहे शायदि 2-3 ॾींहं पहिरियां। उन में बि उन्हनि ईअं चूंडियल जेके सुठा जेके इलाही बिरादरनि जा पंहिंजे कम्यूनिटी जा मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता जेके माण्हू हुया उन्हनि खे घुराए हिकिड़ी दावत खाराई वई आहे। हाणे उहो दावत खाराइण जो मक़सदु इहा जीअं मां चयो त इलेक्शन जो साल हूंदो आहे, जेको आख़िरी साल हूंदो आहे इलेक्शन जो साल हूंदो आहे। हाणे सॼो 4 सालनि ताईं उन्हनि न माण्हुनि जा कमु कया, न माण्हुनि जा फ़ोन अटेंड कया, न माण्हुनि जा मसइला हल कया। अञा जेतिरो वस उन्हनि जो पुॼी सघियो त मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ बिरादरनि खे पाण में ईंघाईंदा रहिया, पाण में जेतिरो उन्हनि जो वस पुॼी सघियो ओतिरो उन्हनि खे पाण में उन्हनि जा जेको आहे त झेड़ा कराईंदा रहिया, या जेके झेड़ा खणी उन्हनि न कराया पर उकसाईंदा रहिया, जेको उन्हनि दांह खणी वियो त तूं छिकर मां तोसां गॾु आहियां, इन टाइप जूं हरकतूं बि कंदा रहिया। पर हाणे जॾहिं साल आख़िरी गुज़रियो आहे त माण्हुनि खे वरी हथु फेरण जो वारो अची वियो आहे। हाणे माण्हुनि ते हथु फेरियो, माण्हुनि ते हथु घुमायो त जीअं माण्हू वरी जो साल वेझो आहे वरी माण्हुनि ॾे वञिणो पवंदो, ऐं उधरनि ते त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वेंदा रहंदा, पर हाणे वरी इलेक्शन जे लाइ वोटनि लाइ माण्हुनि ॾे वञिणो आहे त घटि में घटि मानी वानी खाईंदा, कुझु निमक पेट में वेंदनि त घटि में घटि उहो जेको रिएक्ट करण जो आहे उहो थोरो घटिजी वेंदो। हाणे इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे हिननि। हाणे असांजे माण्हुनि जी यादाश्त कमज़ोर आहे, असांजा माण्हू ईअं फज़ूल जे वीडियोज़ ते फज़ूल मामलनि ते फज़ूल ॻाल्हियुनि ते बहस में लॻा पिया आहिनि, पर असल हक़ीक़त वारे पासे नथा वञणु चाहिनि त भई आख़िर इन्हनि असां खां सवाल त माण्हू खे करणु घुरिजे त भई इन दावत में बि अगरि सेंसिबल माण्हू जेको आहे जेके दोस्त सभु शहर जा सुठा मोतबर दोस्त आहिनि, पर कहिड़नि मजबूरियुनि जे करे कहिड़नि मामलनि जे करे उहो न ॻाल्हायो नथा चई सघनि त उन्हनि जो मामिलो आहे। बहरहाल चवणु घुरिजे इहे त भई तव्हां 4 सालनि में कयो छा, कहिड़ा तरक़ियाती कमु कराया, छाकाणि त हीअ दावा कनि था तरक़ियाती कमु कराया आहिनि, पर मां उन तरक़ियाती कमनि ते तफ़सीलनि पोइ हिकु वरी इन ते ॿियो हिकिड़ो व्लॉग थींदो त उहो कमु कहिड़ा तरह मुख़्तसरनि थोरी ॻाल्हि करे छॾां थो। तव्हां रोड ठाराया, रोड उन हंधि ठाराए जिते तव्हांजी ज़मीन आहे, तव्हां उनखे कमर्शलाइज़ करायो। तव्हां अगरि का पुल ठाराई आहे, उहा पुल जे हिन पासे बि तव्हांजी ज़मीन आहे, हुन पासे बि तव्हांजी ज़मीन आहे, तव्हां उनखे कमर्शलाइज़ कराइण जे लाइ इहा पुल तामीर कराई आहे। अगरि बख्शापुर वारे पासे का तव्हां रोड ॾिनी आहे त उते बि तव्हां ज़मीन ख़रीद कई आहे, उन पंहिंजी ज़मीन जे सुख लाइ तव्हां पंहिंजे वञण जे सुख लाइ रोड ॾिना, माण्हुनि जे लाइ तव्हां कोई बि अहिड़ो जेके अमली कमु चऊं, जेको सुठो कमु चऊं, जेको इज्तिमाही कमु चऊं, तव्हां अहिड़ो कुझु न करे सघिया हो 4 सालनि में। पर तव्हांखे ख़बर आहे त कमनि जे पुछाइण ते माण्हुनि जी जेका हो आहे यादाश्त आहे उहा कमज़ोर आहे, ऐं माण्हुनि जी जेका साइकी आहे उहा तव्हां सम्झी विया हो त हिन माण्हू खे कीअं डील करिणो आहे। बसि हिन माण्हू सां खिली ॻाल्हाइणो आहे, हिननि माण्हू खे साल 6 महीने घुराए हिकिड़ी मानी खाराइणी आहे, हिकिड़ी मानी अञा ॿी खाराईंदो इलेक्शन जे ॾींहुं वेझा ईंदा, ॿई जेके भोतार आहिनि कश्मीर जा उहे खाराईंदा। अहिड़े तरीक़े सां वरी करमपुर बि सूरत सेम आहे, ईअं कोन्हे त को हे जेको आहे त उहो आहिनि गुनाहगार आहिनि, ऐबदार आहिनि त ॿिया जेके असांजा सियासी भोतार आहिनि उहे को पाक साफ़ धोतल, ईअं कुझु कोन्हे। करमपुर में बि वरी जेको आहे त शाह साहब आहिनि गौसपुर जा, उन्हनि वरी जेको आहे मीर शबीर अली ख़ान जी बि अहिड़े तरीक़े जी दावत कई आहे, उते बि उन्हनि खे माण्हुनि जी थोरी सिक लॻी आहे, माण्हुनि जी यादि आई आहे त असांजे माण्हुनि खे
इहो न विसारणु घुरिजे, इहो सुवाल करणु घुरिजे इन्हनि मानियुनि खाइण खां पोइ बि। जॾहिं 4 सालनि खां पोइ इहे भोतार मोटी अचनि त इन खां इहो पुछणो कजे त बाबा तव्हां असांजे लाइ कयो छा, तव्हां असांजा कहिड़ा कमु कया, कहिड़ो असांखे तव्हां रस्ता ॾिना, कहिड़ा रोड ॾिना, कहिड़ो शहर जो जेको बजट आहे उहो तव्हां किथे ख़र्चु कंदा रहिया आहियो, उहो कीअं असां शहर जा माण्हू गंदे पाणी नालनि मां गुज़रंदा रहिया आहियूं। इहे सॼियूं ॻाल्हियूं उन्हनि खे यादि करायो, न के फज़ूल कंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते वञी करे कंहिं ठठोलियूं कजनि। त इन खां बहितर आहे तव्हां अमली तौर ते उन सियासतदाननि खां जेको उन्हनि जो कमु आहे उहो पुछाणो कोई त बहितर आहे। अॼु जी व्लॉग में सुभाणे इंशाअल्लाह कंहिं ॿियो मौज़ूअ कंहिं मुलाक़ात थींदी। अला भाई।